ऑल सिंध एम्प्लॉइज़ गवर्नमेंट एसोसिएशन जे सॾ ते नवाबशाह में बि अड़नि डिपार्टमेंट जे मुख़्तलिफ़ यूनियन जे अॻवाननि ऐं मुलाज़िमनि पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शरीक पोरियतन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ असां 25% पगारूं वधायूं आहिनि। सिंध गवर्नमेंट उहे असांजो पगारूं कोन थी वधाए। यूटिलिटी जेको अलाउंस असां सिंध सेक्रेटरी खे मिले असांखे कोन थो मिले। एजुकेशन में आहिनि जेकॾहिं उन्हनि खे सन कोटा ॾिबी त उन में वधीक फ़ाइदो आहे। ॿाहिरियां माण्हू जेके कमु कोन था कनि, रस्ता जेके तबाह थी विया आहिनि। सतो नाव स्केल आहे फारेस्ट गार्ड हिते 5 आहे, पर फारेस्ट जो हिते 7 आहे, हुते 11 आहे। असांजा 25% वधाया वञनि, तमामु डिपार्टमेंट खे टाइम स्केल ॾिनो वञे, यूटिलिटी अलाउंस ॾिनो वञे। असांजा फोती कोटा मंज़ूर नथी कई वञे, टाइम स्केल अगरि असांजो मंज़ूर नथो कयो वञे त असांजो अॻीगा सां गॾु असां सिंध जो सभु यूनिवर्सिटियूं बि हिन सां गॾु आहियूं ऐं असांजा जेसि ताईं मुतालबा न मञिबा तेसि ताईं असां पोइ न हटंदासीं। करप्शन करे पंहिंजा बिब भरियो था। असांजे माना रत मां असांजे सत मां असांखे पंहिंजा जेके मुतालबा आहिनि सो मंजूर कया। एहतजाज किया है कि हमें अपना अलाउंस नहीं दिया जा रहा है, रिस्क अलाउंस नहीं दिया जा रहा है, हमारी 25% तनख्वाह नहीं बढ़ाई जा रही है। हुकूमत खां मुतालबो था करूं त असांजा फौरन मुतालबा मंजूर कया वञनि। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाबशाह।